नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त शहीद बेनज़ीर भुट्टो जी यादि वर्सी जी मुनासिबत सां थींदड़ जलसे में शिरकत लाइ खिपरे खां काफ़िला रवाना। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवैस कुंभर जी इन रिपोर्ट में। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 11वीं वर्सी के सिलसिले में गड़ई खुदा में थींदड़ जलसे में शिरकत लाइ खिपरे में काफ़िला निकिरण जो सिलसिलो जारी है। जी तरफ़ां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वर्सी के हवाले से भरपूर तैयारी कई है। उन लाइ असांखे ज़िले सदर अली हसन हिंगोर जो तरफ़ां ऐं अदी शाज़िया अता मरी तरफ़ां ऐं मोहम्मद वसीम कायम खानी तरफ़ां 15 खां मथे वेनू ॾिनियूं वयूं ऐं तक़रीबन 20-25 कारूं ॾिनियूं वयूं। हिकु वॾो काफ़िलो जेको इंशाअल्लाह अॼु राति खां ऐं कुझु सुबुह सवेर निकिरंदासीं ऐं बाक़ाइदगी सां असां ताल के खिपरे वारा जो वर्सी में शिरकत करण वञूं पिया ऐं तमामु वॾो माण्हुनि जो चाह है इन लाइ त हर माण्हू पंहिंजी हणा वणा करे वञणु चाहे थो, हर माण्हू पंहिंजी गाॾी करे वञणु चाहे थो ऐं तक़रीबन असांजो ताल के खिपरे जो अंदाज़न 100 जे लॻभॻि वेनू ऐं कारुनि जो काफ़िलो हितां खां लाड़काणे तरफ़ वेंदो। अॼु राति खां ई निकिरी वेंदो। उन लाइ असांखे बिल्कुलु तयारियुनि में इंशाअल्लाह हिते सुठी तयारियूं हलनि पियूं ऐं हिते वेननि जो हिकिड़ो काफ़िलो आहे, वर्करनि जी रश आहे, कारूं आहिनि, गाॾियूं आहिनि, 15 खां वधीक वेनू आहिनि, कारूं आहिनि। वर्करनि में वॾो जज़्बो आहे माशाअल्लाह शहीद बीबी जी बरसी ते वञण जो ऐं मज़ार ते हाज़िरी ॾियण जो, जंहिंमें ख़ासि तौर ते अदी शाज़िया मरी हिन काफ़िले लाइ जेको आहे वर्करनि खां ख़ासि ताउन कयो अली हसन हिंगोर जो सेनेटर कुरतुल एनी मरी साहिबा ऐं वसीम कायम खानी साहिब जे क़यादत जे इश्तिराक सां जेको आहे हीउ काफ़िलो माशाअल्लाह तमामु वॾो काफ़िलो तयारु थी वियो आहे ऐं अली हैदर हिंगोर जो साहिबु ऐं जेको आहे सॼी क़यादत जो जेके हिन में कॉपरेट थियो असांजी क़यादत ज़िले क़यादत अली हसन हिंगोर साहिबु जेको आहे ज़िले सदर आहे उन मैंने अदी शाज़िया मरी, अदी कुरतुल मरी, हाजी अमानल्ला मरी ऐं अली हैदर हिंगोर जो वाइस चेयरमैन तहलका सिटी वसीम कायम खानी साहिबु सभिनी क़यादत जी वॾी महिरबानी जो वेनू करे ॾिनऊं, गाॾियूं करे ॾिनऊं। क़यादत में अली हैदर हिंगोर जो साहिबु ऐं वसीम कायम खानी क़यादत में जेको आहे सुबुह जो वर्सी लाइ निकिरूं था ऐं तक़रीबन 100 गाॾियूं गॾु आहिनि। में कारकुननि खे तमामु सलो ॾिनी वयूं ऐं जेको आहे काफ़िले में शरीक अॻुवाननि ऐं कारकुननि जो चवणु आहे त हू वॾे काफ़िले जी सूरत में गड़ई खुदा बख़्श पहुचंदा। अवैस कुंभर, अवामी न्यूज़, खिपरो।